दोस्तों अस्सलाम वालेकुम। हाणे उम्मीद आहे तव्हां खैरियत सां हूंदव। हाणे अॼु जो जेको असांजो टॉपिक आहे उहो आहे रेशनल नंबर्स ते। हाणे जेके असांजा रेशनल नंबर्स हूंदा आहिनि हाणे उनमें असांखे इहो ॾिसणो आहे त हाणे उन्हनि मां ग्रेटर कहिड़ो आहे ऐं जेको आहे सो लेस कहिड़ो आहे। माना असांखे 2 या 3 नंबर्स गिवन हूंदा, हाणे उन मां असांखे इहो ॾिसणो आहे त ग्रेटर कहिड़ो आहे जंहिंमें असांखे अंश बि मिलियलु हुजे ऐं छेद मिलियलु हुजे। ठीकु आहे दोस्तों, त हाणे हे असांजो आहे 5/4 एंड 3/4। ठीकु आहे दोस्तों, माना हे असांखे 2 अंग गिवन आहिनि 5/4 एंड 3/4। ठीकु आहे दोस्तों, हाणे असांखे इहो ॾिसणो आहे त हिननि ॿिन्ही मां जेको आहे सो असांजो वॾो कहिड़ो आहे। हाणे हिन ॿिन्ही मां असांखे छा ॾिसणो आहे त ग्रेटर कहिड़ो आहे, ही ग्रेटर आहे या असांजो ही ग्रेटर आहे। ठीकु आहे दोस्तों, माना हिन ॿिन्ही मां असांखे कंपेरिज़न करणी आहे। ठीकु आहे दोस्तों, त हाणे असांजो पहिरियों जेको आहे 5/4 ऐं ॿियो जेको आहे दोस्तों असांजो उहो आहे असांजो 3/4 हे आहे। ठीकु आहे दोस्तों, त हाणे हिन में ॾिसो दोस्तों असांजो अंश हीअ आहे, हिन में असांजो अंश हे आहे ऐं छेद असांजा जेके आहिनि हे आहिनि। ठीकु आहे दोस्तों, हाणे हे जेके असांखे अंग मिलियल आहिनि हाणे इन में असां ॾिसो त हिन ॿिन्ही जो असांजो जेको छेद आहे, ॿिन्ही असांजो जेको छेद आहे उहो छा आहे असांजो दोस्तों साॻियो आहे, जॾहिं त हिन जो जेको असांजो अंश आहे उहो छा आहे असांजो डिफरेंट आहे। ठीकु आहे दोस्तों, त हाणे हिन में हिकिड़ी ॻाल्हि नोट करण जी इहा आहे त हाणे हिन ॿिन्ही में असांजो जेको छेद आहे उहो छा आहे असांजो 4 आहे। माना हिन ॿिन्ही जा जेके असांजा छेद आहिनि उहे छा आहिनि दोस्तों असांजा 4 माना बराबरि आहिनि। ठीकु आहे दोस्तों, हाणे छेद जेकॾहिं बराबरि थी वञनि त पोइ असां ईंदासीं कंहिं ते अंश ते ईंदासीं। ठीकु आहे दोस्तों, हाणे छेद बराबरि थी विया पोइ ईंदासीं अंश ते। त हाणे जंहिं हिन ॿिन्ही मां जंहिंजो असांजो अंश वॾो हूंदो उहो छा हूंदो असांजो ग्रेटर हूंदो। ठीकु आहे दोस्तों, जॾहिं मां वरी ॻाल्हि रिपीट थो कयां, जंहिंजो असांजो जेको आहे सो अंश वॾो हूंदो उहो जेको आहे असांजो छा हूंदो ग्रेटर हूंदो। ठीकु आहे दोस्तों, उन सूरत में जॾहिं असांजा छेद ॿई पाण में छा थी वञनि बराबरि थी वञनि। ठीकु आहे दोस्तों, त हाणे हिन खे सम्झण खां पोइ असां ईंदासीं हिन ते। ठीकु आहे दोस्तों, हाणे हिन में आहे 3/8 ऐं ॿियो आहे असांजो 5/8। ठीकु आहे, 5/7 आहे। हाणे हिन में छा आहे दोस्तों असांजा जेके छेद आहिनि उहे बि असांजा मुख़्तलिफ़ आहिनि, जॾहिं त असांजा जेके अंश आहिनि उहे बि छा आहिनि असांजा मुख़्तलिफ़ आहिनि। ठीकु आहे दोस्तों, त हाणे हिन में कीअं ख़बर पए त असांजो कहिड़ो वॾो आहे। हाणे जेको असांजे मथियों प्रॉब्लम हो उन में त असांखे इहा जेका कंडीशन मिलियल हुई त जॾहिं छेद पाण में बराबरि हुजनि, छा जॾहिं छेद पाण में बराबरि हुजनि त पोइ जंहिंजो असांजो अंश वॾो हूंदो उहो ई छा हूंदो असांजो वॾो हूंदो। ठीकु आहे, हाणे हिन में जेको असांजो 5/4 जेको आहे उहो छा आहे असांजो ग्रेटर आहे कंहिंखां 3/4 खां। ठीकु आहे दोस्तों, त हाणे हिन में ॾिसो असांजा अंश बि डिफरेंट आहिनि ऐं जेको आहे सो छेद बि डिफरेंट आहिनि। ठीकु आहे दोस्तों, त हाणे हिन मां मालूम करण जो तरीक़ो इहो आहे त असांजा जेके छेद आहिनि असां इन्हनि जी छा वठंदासीं LCM वठंदासीं। ठीकु आहे दोस्तों, हाणे हे जेके असांजा 8 ऐं 7 आहिनि इन्हनि जी छा वठंदासीं LCM वठंदासीं। 8 ऐं 7 हे 4 हे 7 त हे 2 हे 7। ठीकु आहे दोस्तों, त हाणे हिन जेका असांजी LCM निकिती 2 ऐं हे 7 थी असांजी 56 LCM निकिती। ठीकु आहे दोस्तों, माना हाणे जेका असांजी 8 ऐं 7 जी जेका असांजी LCM निकिती उहा घणी निकिती असांजी दोस्तों 56 निकिती। ठीकु आहे दोस्तों, हाणे हीअ जेका 56 LCM निकिती आहे इहा हर हिक सां अलॻि अलॻि छा कंदुमि मां मल्टीप्लाई कंदुमि। त हाणे 3/8 ज़रबिया 56 कामा 5/7 कामा इंटू 56। ठीकु आहे दोस्तों, त 1 8 8 7 8 56 त 3 × 7 = 21 कामा 1 7 7 8 7 56 त हे घणा थिया असांजा 5 8 40। ठीकु आहे दोस्तों, त हाणे हे जेको असांजो 40 आहे उहो छा आहे असांजो वॾो आहे कंहिंखां असांजो 21 खां। ठीकु आहे दोस्तों, हाणे हे जेको 40 असांजो आहे उहो आहे वॾो आहे असांजो 21 खां, त पोइ असां चवंदासीं जेको हे 5/7 आहे उहो जेको वॾो आहे असांजो 3/8 खां। माना 5/7 ग्रेटर आहे 3/8 खां। ठीकु आहे दोस्तों, त हाणे वरी हिनखे मां रिपीट करे थो वञा त हाणे जॾहिं असांखे रेशनल नंबर्स मिलियल हुजनि त असांखे इहो मालूम करिणो हुजे असांजो ग्रेटर कहिड़ो आहे। त हाणे असां ॾिसंदासीं जेकॾहिं ॿिन्ही जा असांजा छेद साॻा आहिनि, छा ॿिन्ही जा असांजा छेद साॻा आहिनि त पोइ असां ईंदासीं अंशनि ते। ठीकु आहे, हाणे अंश मां जंहिंजो असांजो अंश वॾो थींदो
ठीकु आहे दोस्तों। त उहो छा हूंदो असांजो ग्रेटर नंबर हूंदो। ठीकु आहे दोस्तों। ऐं ॿियो असांजी कंडीशन इहा आहे त जॾहिं असांजा जेके छेद आहिनि उहे छा हुजनि, डिफरेंट हुजनि, त पोइ असां उन्हनि छेदनि जी छा वठंदासीं, LCM वठंदासीं। LCM वठण खां पोइ हर हिकु अंग सां उहा जेका LCM आई आहे उहा असां छा कंदासीं, मल्टीप्लाई कंदासीं। ठीकु आहे दोस्तों। ऐं मल्टीप्लाई करण खां पोइ जेको असांजो जवाबु अचे ऐं जंहिंजो जवाबु वॾो थींदो उहो ई असांजी जेका रक़म वॾी थींदी।